अल्लाह ताला जी ज़ात बरकत कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो ऐ तुझे रब करीम ही फैसलो फरमाए छॾियो आहे, तुझे करीम रब ही हुक्म करे छॾियो आहे अल्लाह तअबुदू इल्ला इय्याहु, त अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिंजी बि इबादत न करियो, व बिल वालिदैनि इहसाना। तुझे रब करीम ही हुक्म फरमाए छॾियो आहे जे अबे ऐं अमड़ सां सुठो सलूक करियो। इम्मा यबलुग़ इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन। रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो जेकॾहिं तो वटि उन्हनि मां को बि हिकिड़ो या ॿई अबो हुजे अमड़ हुजे, इन्हनि ॿिन्ही मां को बि हिकिड़ो या ॿई इहे जेकॾहिं तो वटि पीरीअ खे पहुची चुका आहिनि फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन। रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो पोइ उन्हनि खे उफ़ बि न चओ, मुंहुं बि उन्हनि खे न चओ, वला तनहरहुमा उन्हनि खे झिड़कियो न, वकुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो त उन्हनि सां इज़्ज़त ऐं मुहब्बत वारो ॻाल्हाईंदा करियो। वख़्फ़िद लहुमा जनाहल ज़ुल्लि मिनर रहमा। कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो त ऐ दुनिया वारा पंहिंजे माउ ऐं पीउ जे लाइ पंहिंजा रहमत वारा पर खोले छॾे वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब करीम जी बारगाह में ही दुआऊं घुरंदो रह ऐ करीम रब अबे ऐं अमड़ ते ईअं रहम फरमाए जीअं उन्हनि मुंहिंजे नंढे हूंदे मूं ते रहम करे मुंहिंजी तरबियत कई हुई। या रब करीम तूं बि मुंहिंजे वालिदैन जे मथां ईअं रहम फरमा।